जुडो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो शहर में कचो शराब ठरो सफ़ीना जो कारोबार उरूज ते आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। सफ़ीना पुड़ी कचो शराब जो वेकिरो सरेआम हलंदड़ नंढा नंढा मासूम ॿार बाआसानी सां मिलंदड़ ज़हरीली पुड़ी ठरो वापराए रहिया। गले जे कैंसर जी बीमारी सबबि वात जूं बीमारियूं पैदा कंदड़ ज़हर कातिल वेकिरो कंदड़नि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। बाख़बर ज़रीन मूजिब सफ़ीना कचो शराब इंतज़ामिया जी नाअहली सबबि वेकिरो थी रहियो आहे। एसएसपी मीरपुर ख़ास खां मुतालबो आहे त जल्द कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।